शहदाद कोट की आबादगारों शहरी सियासी समाजी जमायतों की जानिब से ज़राई पानी की अदम फराहमी के खिलाफ प्रेस क्लब से कोटमुडू चौक तक एहतजाजी मुजाहरा करके धरना दिया गया। मुजाहरीन का मीडिया से गुफ्तगू करते हुए कहना था कि गुज़श्ता 20 रोज़ से ज़राई पानी की बंदिश के बायस हमारे बीच जल रहे हैं, मगर इंतज़ामिया का कहीं पर कोई किरदार नज़र नहीं आ रहा। पानी की जेका किल्लत आहे वो ॾाढी शदीद सूरत हालत तैयार करे असो इलाको ज़रई इलाको आहे, हिते को भी सनत ना है। ही जेके सारियुनि वारी फसल ते ही शहर जो जेको दारो मदार आहे, हितां जे माण्हुनि जो दारो मदार आहे। हिन दरवाज़े जे जेको आहे टुटण खां पोइ जेको आहे सकरवा जो उड़ी खां पोइ जेको सकर बैराज खां पोइ इहो जेको पानी जो सिलसिलो बंदि थियो आहे हिन वक़्तु ताईं आहे। ऐं हाइबर्ड बिज हुजण जे करे बिज जेको आहे मुकमिल तौर ते सड़ी रहिया आहिनि ऐं माण्हू इंतिहाई ख़तरनाक दौर मां गुज़री रहिया आहिनि। ऐं माण्हुनि जो मुतालबो आहे, असां सभिनी हिन एहतजाज कंदड़ इहो ई मुतालबो आहे, हीअ जेका नाइल इंतिज़ामिया आहे इरीगेशन जो सिस्टम आहे उहो नाकाम थी चुको आहे। हितां जे माण्हुनि ते एतिरनि ॾींहंनि मां पाणी मौजूदु आहिनि, हिते मिनिस्टर ज़ाहिर आहे, न को चीफ सेक्रेटरी ज़ाहिर आहे, न को चीफ इंजीनियर ज़ाहिर आहे। उनजो करे असां मुतालबो था कयूं तो फौरी तौर ते इन इलाके जे खीरसर में पानी ॾिनो वञे, जंहिंमें खीरसर शाह के जेके भी शाखूं आहिनि, जन्नत शाह खां वठी सैफुल्ला शाह खां वठी ऐं जेके ॿियूं शाखूं आहिनि उन मां निकिरंदड़ शाखूं आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते पानी ॾेई करे बिज खे बचाए वञो। ऐं माण्हू जेको हिकिड़ो मैनेजमेंट मिस थियो हुयो उन जे करे हाणे इन सिस्टम खे सॼो पाण लेवल ख़तमु थियो आहे। ओवरऑल जो नुक़सानु आहे पूरे राइट बैंक जो आहे। उन खां अलावा राइट बैंक में थोरो घणो जेको कमु हले थो, इनमें NWC हिकिड़ो वाइद जहिड़ो कैनाल आहे जंहिंखे सफ़ा हिकिड़ो इग्नोर कयो थो वञे, पासीरो कयो थो वञे। हाणे NWC जी इहा हालत वञी रही आहे जो हिते माण्हुनि खे पीअण जे लाइ पाणी न रहियो आहे। बीमारियूं एतिरियूं पैदा थी वञनि जो हद खां वधीक बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि। त हिते माल मथां मरी रहियो आहे, बिज त असांजा सड़ी विया, पर हाणे माण्हू मरनि था, इंसानी जीवत ख़तमु थी थिए। उनजे करे असां गवर्नमेंट का पुरज़ोर अपील था कयूं तो इरीगेशन के आपाशी अमले के कुछ होश में आने ऐं NWC में जेका अॻियां सेल्ट पियल आहे फौरी तौर ते उनके कहिड़े भी तरीक़े सां सेल्ट कढाए। NWC में जो घटि में घटि हिन वक़्तु फौरी तौर ते 8000 क्यूसेक अॼोके ॾींहं में हलाए त जीअं घटि में घटि माण्हू खे पाणी जो पीअण जो वारो पाणी आहे वक़्तु सिर पहुची सके। असां चवंदासीं असांखे पाणी मिली वञे, छाजे करे त माल जे लाइ बि पाणी न आहे हिन महिल ताईं। बिज जेके पोखिया आहिनि उहे बिज भी छड़िया था वञनि हिन महिल ताईं। उनका मजीद कहना था कि पानी ज़िंदगी है और हमें मौजूदा हुक्मरानों से ताहाल कुछ भी नहीं मिला है और अब हमसे हमारी ज़िंदगी छीनना हम बर्दाश्त नहीं करेंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच TV, शहदाद कोट।